हाँ भाई आऊँ पहिरीं ॻाल्हि कंदुसि असां वर्ल्ड लेवल जी ॻाल्हि था कयूं पहिरीं पोइ अचूं था डिस्ट्रिक्ट लेवल ते त यूनाइटेड नेशन जो इदारो UNODC जंहिंखे असां चवंदा आहियूं यूनाइटेड नेशंस ऑफिस ऑफ ड्रग्स एंड क्राइम कंट्रोल। इहो इदारो जेको आहे यूनाइटेड नेशन जे अंडर कमु करे थो। उन जे रिसर्च मुताबिक़ उन जी जेकी रिसर्च थी उन मुताबिक़ दुनिया में 270 मिलियन माण्हू जेके ड्रग्स सां वाबस्ता आहिनि दुनिया में। उन मां तक़रीबन 20 मिलियन जेके आहिनि से बीमार थियनि था जी मोदी मर्ज़नि में, जंहिंखे चइजे तव्हां HIV आहे, एड्स आहे, लंग्स प्रॉब्लम आहे, पंहिंजो हार्ट अटैक आहे, कैंसर आहे। ऐं उन्हनि मां तक़रीबन सालाना 11 मिलियन माण्हू जेके आहिनि अमवात जो शिकार थियनि था। इहा यूनाइटेड नेशन जी रिपोर्ट आहे। वरी असां अगरि अचूं था यूनाइटेड नेशन जी रिपोर्ट जे मुताबिक़ पाकिस्तान में तक़रीबन 6 खां 9 मिलियन जेके माण्हू आहिनि उन्हनि सां मुंसलिक आहिनि। ऐं उन सां तव्हां सम्झी सघो था त ऐं उन सां ॿियो इहो त हर साल 7% उन में वाधि थिए पई इन ड्रग्स एडिक्शन में। ईअं 2019 में असांजी आला क़यादत पीपल्स पार्टी जी आसिफ अली ज़रदारी साहब ऐं बिलावल भुट्टो साहब जे चवण ते CM साहब हिकु मीटिंग घुराई, जंहिंमें DG रेंजर्स, IG सिंध ऐं एंटी नार्कोटिक्स जो डायरेक्टर हुआ मुंहिंजे ख़्याल में ब्रिगेडियर साहब। उन ते इहो ज़ोर ॾिनो वियो कि स्कूलनि में, कॉलेजनि में, यूनिवर्सिटीज़ में जेको ड्रग्स जेकी आम हले पई, जेके कोकेन आहे, आइस आहे, हीरोइन आहे, उन ते कीअं कंट्रोल कजे। उन ते काफ़ी उन्हनि हद ताईं कंट्रोल कयो ऐं मीटिंग कई। उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में 2021 में जनवरी में असेंबली मां बिल मंज़ूरु कयो वियो त जेको बि इहो ड्रग्स 10 kg खां मथे रखंदो, जंहिंमां इहा बरामद थी, उनखे या सज़ाए मौत ॾिनी वञे या उनखे उमिरि क़ैद सज़ा ॾिनी वञे। असांजी आला क़यादत पीपल्स पार्टी आहे जे इन जो अॻे स्टेप वरितो ऐं हाणे बि स्टेप वठे पई। ऐं असांजी वफ़ाक़ में त गवर्नमेंट आई कान्हे, सिंध में ई गवर्नमेंट आहे जंहिंजे उते ई काफ़ी कुझु सिंध गवर्नमेंट करे पई। असांजी पीपल्स पार्टी काफ़ी स्टेप वरिता हुआ ऐं हाणे वठे पई। ऐं असां वरी हाणे ईंदासीं अगरि जे डिस्ट्रिक्ट जामशोरी ते, त डिस्ट्रिक्ट जामशोरी में बि आउं सम्झां थो हाणे तमामु हिकिड़ी आम शइ वांगुरु इहे ड्रग्स मिले पई। तव्हां जामशोरी वञो, कोटरी में वञो, या इवन थाणे बुल्ला खान शहर में, सरी शहर में, नूरी आबाद में ॾिसो आइस मिले पई, जेकी हिते त माण्हू सोचे बि कोन सघे आइस मिलंदी, उहा उते नूरी आबाद में मिले पई। मुंहिंजे ख़्याल में थाणे बुल्ला खान में मिले पई। ऐं उते जेके मेन डीलर आहिनि उन ते अञा ताईं हथु न विधो वियो आहे, जेकी तव्हांखे असांखे सभिनी खे ख़बर त केरु कनि पिया। अगरि पुलिस कार्रवाई करे थी ऐं झले थी त उन्हनि खे करे थी जेके विकिरो कनि था, जिते शॉप ते मिले थी। अगरि तव्हां हिकिड़ो शॉप वारे खे झलींदव या 5 खे झलींदव, पर उहा शइ त वरी हू जे डीलर आहिनि वरी ॿियनि दुकान ते सप्लाई कंदा। जेसिताईं तव्हां उन ते जो डीलर आहे, ड्रग्स डीलर आहे, उनखे तव्हां जिते कंट्रोल न कंदव त हू उहा शइ कंट्रोल कोन थी सघंदी। ऐं हिते जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि SP सां मिलिया हुआ, मुंहिंजे ख़्याल में कुझु उन ते स्टेप्स वरितऊं। पर हाणे SP साहब जो कमु आहे त इनखे अॻु बढ़ाई करे पंहिंजी टीमूं तश्कील ॾे ऐं एंटी नार्कोटिक्स आहे उन्हनि सां ॻाल्हाइनि। ई गॾिजी रेंजर्स आहे, पुलिस आहे, त उहो उन ते छापा हणनि जेके ड्रग्स डीलर आहिनि, जेके आणीनि था, उहे उन जा रस्ता बंदि कया वञनि। अगरि उहे रस्ता बंदि न कंदा त इहा शइ कंट्रोल कोन थींदी। ऐं ख़ासि तौर ते इहो अफेक्ट थिए थो ग़रीब माण्हुनि ते, जे ग़रीब मज़दूर माण्हू आहिनि, लेबर क्लास जा माण्हू आहिनि या मिडिल क्लास जा माण्हू वीचारा, उहे वीचारा अफेक्ट थियनि था। ऐं उन सां मेंटली, फिज़िकली, फाइनेंशियली माण्हू डिस्टर्ब थिए थो। जेको हिकिड़ो घर जो सरबराह आहे, जेको मेन कमाईंदड़ आहे, अगरि उहो ई इन ड्रग्स में अची थो वञे त तव्हां सम्झी सघो था त उन घर जी छा हाल हूंदो। उहो वेतर उन परेशानियूं वधंदियूं वेंदियूं। त असां इंशाअल्लाह इन ॻाल्हि में तव्हां सां गॾु आहियूं ऐं नौजवान खे बि अॻिते अचणु खपे, हर फोरम ते उन्हनि खे ॻाल्हाइणु खपे। असां उन सां गॾिजी इंशाअल्लाह हर जॻह ते, हर फोरम ते असीं उन सां गॾु बीहंदासीं त जीअं इन शइ खे कंट्रोल कजे, सख़्ती सां कंट्रोल कजे। असां जेको बि तव्हां चाहींदा आहियूं वधि में वधि असां हर ॻाल्हि में गॾु आहियूं।